पढ़जे त पोइ त हुनजे हिकिड़े माण्हू जी कहाणी आहे, हिकिड़े माण्हू जी कहाणी हिकिड़ी शॉर्ट स्टोरी टाइप थी सघे थी, हिन खां वधीक न। सुसाइड खे केतिरो इम्पेक्ट करे उहो ॾाढो इम्पोर्टेंट आहे। ॾिसो पाण वटि आत्मकथा हिकिड़ी त ब्यूरोक्रेसी जे हवाले सां ॻाल्हाइण चाहिनि, शाहबनामा आहे, उहो हिकिड़ो ऑल्टुगेदर डिफरेंट आहे। हुनमें डिक्शन त हिन में बि आहे, ॾाढो ठीकु ठाक डिक्शन आहे जेको असांजे छड़ी ऐं दाढ़ी हिन माण्हू जो हुजणु खपे, उहो आहे जंहिंजो एजाज़ ख़ासि तौर ते ज़िक्र कयो पियो। पर बाक़ी जेको नैरेटिव आहे उहो कटे तौर ते उहो न आहे जेको असांखे हुते मिले थो। आत्मकथा पाण वटि पंहिंजे तमामु मुंहिंजे सुठो दोस्त आहे, पाण सभिनी जो साईं फज़लुल्लाह कुरैशी साहब, हुन बि लिखी आहे, हुन वाक़िया ठीकु ठाक लिखिया, पर हुन में जेको पढ़ण जो चस्क जेको उहो कोन्हे जेको हिन में आहे। आत्मकथा मदरक सिद्दीक़ साहब लिखी आहे, उहो हिकिड़ो बिल्कुलु डिफरेंट माण्हू आहे। आफ़्ताब ते इलाही सारो मयार इन करे लागू थियनि थियूं जेके ॿियनि ते नथो लागू थिए। हीउ तरक़ी पसंद हो, कम्युनिस्ट तहरीक सां बि गॾियल रहियो, उनखां पोइ उन ज़माने में घणो पढ़ियल हुयो हिन फिलासफ़ी खे, लिटरेचर खे, यूरोपियन लिटरेचर खे। ऐं उन वक़्तु यूरोपियन लिटरेचर असां एतिरो कोन पढ़ियो, असां हुसियत पढ़ियो, बाक़ी जेके आफ़्ताब मतिलबु असां वधीक पढ़ियो। त इन करे हिन खां इहे सभई जेके हिन खां मुताफ़ा वधी था वञनि, या उहे अञा ताईं रहनि था, त उहे शयूं रहनि थियूं। ऐं हिन में सॼी कहाणी में इहो ठीकु आहे त एजाज़ जहिड़ी ॻाल्हि आहे पई त मूं आफ़्ताब चयो मुंहिंजो त एजाज़ उहे ई मानाऊं पियो कढे जेके तोखे लिखण महिल थो ख़्याल ई कोन्हे, चिन्ह उहो ई आहे, चिन्ह ई न आहे। इहो ठीकु आहे, इलाही सारियूं जेके बि असांजे इक़्तिदार जे अहवालनि में उहो आहिनि, हिन हुनखे एक्सपोज़ न कयो आहे। हीउ हुननि सां किन किन हालतुनि में गॾु बीठल आहे, असांजो घाटो दोस्त अॼु बि आहे। ऐं ॿाहिरि निकिरी वरी बि असां हिक ॿिए खे जेको आम ज़ुबान में चवनि थुकलान पिया कंदासीं, उहो बिल्कुलु अलॻि हीउ हुन सां गॾु बीठल आहे। भई इन खे हू थियो नथो त जाम साथी करे तो ई उहे जा दोस्त हुजनि अलॻि शइ आहे, पर हुन कहिड़ा माण्हू ठंडे पिया वञनि उहो को एप्रिशिएट कोन्हे, उहो कहिड़े तरीक़े सां अहिड़ी का शइ कोन्हे जंहिंजे लाइ तव्हां हिकिड़ो जेको आहे बिल्कुलु बॉय स्टैंडर्ड थी बीठा हुजो, वासीरा बीठा हुजो, इहो तमाशो ॾिसंदड़ ई न आहे। घटि में घटि उनखां पोइ त इहो चङो भई हिन इहो कयो, हुन नतीजे में ही हिते जे माण्हुनि खे सिंध खे वग़ैरह कोन को हुनजो आर्टिस्ट थियणु खपे त जस्ट हिकिड़ो इहो त को वाक़ियो कोन्हे, ऐं उन को घणो कोन शासी माण्हू